बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह मोमिन रुकू नंबर 6। बेशक असीं पंहिंजनि पैगंबरनि जे ऐं मोमिननि जे दुनिया जी हयातीअ में ज़रूरु मदद कंदासूं ऐं जंहिं ॾींहुं शाहिद खड़ा थींदा तंहिं ॾींहुं बि मदद कंदासूं। जंहिं ॾींहुं ज़ालिमनि खे संदन बहानो नफ़ो न ॾींदो ऐं खेनि लानत आहे ऐं उन्हनि लाइ उते बुछड़ी जाइ आहे। ऐं बेशक मूसा खे हिदायत ॾिनीसूं ऐं बनी इसराइलनि खे किताब जो वारिस कयोसूं जो ध्यान वारनि जी सम्झाइण ऐं नसीहत ॾियण लाइ आहे। पोइ पैगंबर सब्र कर, छो त अल्लाह जो वाइदो सचो आहे। ऐं पंहिंजे गुनाह जी बख़्शिश घुर ऐं सुबह सांझीअ जो पंहिंजे पालणहार जी साराह सां गॾु पाकाई बयानु कर। बेशक जेकी अल्लाह जे आयतुनि बाबति उन्हीअ हुजत धारा जा वटनि आई हुजे झगड़ो कंदा आहिनि, तंहिंजे सीननि में वॾाईअ जे इरादे खां सवाइ ॿियो की न आहे जंहिंखे उहे पहुचण वारा न आहिनि। पोइ अल्लाह जी पनाह घुर, बेशक उहो ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जी बणावत माण्हुनि जे बणावत खां तमामु वॾी आहे, पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। ऐं अंधो ऐं सॼो पाण में बराबरि न आहे। ऐं न की जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया से ऐं न की मदाई करण वारो बराबरि आहिनि। अव्हीं थोरी नसीहत वठंदा आहियो। बेशक क़यामत ज़रूरु अचणी आहे, मंझंदि को शक न आहे, पर घणा माण्हू विसाह न आणींदा आहिनि। ऐं अव्हां जो पालणहार फरमाए थो त अव्हीं मूंखां दुआ घुरो त अव्हां जी दुआ क़बूल करियां। बेशक जेकी मुंहिंजी इबादत खां वॾाई कंदा से ख़्वार थी दोज़ख में सिघो ई घिड़ंदा।